वलिल्लाहि मुल्कुस समावाति वल अर्दि यख्लुकु मा यशाउ यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर। अल्लाह साईं फरमाए तो आसमाननि जो मालिक मां, ज़मीन जो मालिक मां, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे न्याणियूं ॾियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे पुट ॾियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे न्याणियूं ऐं पुट ॿई ॾेई छॾियां, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे न्याणियुनि ऐं पुटनि ॿिन्हिनि खां सिकायां, मूंखां कोई पुछा करण वारो न आहे। अहिड़ा ई नबी बश ख़ान खोसो तव्हां ॿुधो हूंदो, 1000 एकड़ ज़मीन हुयसि, शादियूं बि 2 कयईं, अलाए 3 कयईं, बुज़ुर्गनि पीरनि खां दुआऊं बि घुराए पियो, साईं दुआ घुरो अल्लाह पुट नथो ॾे त न्याणी त ॾे, जेका अबो अबो करे सॾु त करे, पर हाओ रब तुंहिंजे बेनियाज़ी तूं क़ुर्बान हिननि ग़रीबनि मिसकीननि खे दर्जन पुटनि जा ॾेई छॾे, पर हिननि अमीरनि खे पुट त पंहिंजी जाइ ते, पर न्याणियुनि खां बि सिकाईंदा, कंहिंजे हथ में अल्लाह। इन जे करे नबी साईं फरमायो तज़व्वजुल वलूदल वदूद, फरमायूं अड़ियल मायुनि सां शादी कयो जेके तव्हां सां मोहबत बि घणी कनि त बच्चा बि घणा ॼणनि। की न रुॻे ब असांजी सुन्नी सरकार ग़रीबनि मिसकीननि जे दरवाज़नि ते बोर्ड हणाए छॾिया, हम 2 बच्चे अच्छे, बसि 2 ॿार ॼणियूं, हिकिड़ो पुटु हिकिड़ी न्याणी। हाणे मां तव्हां खां पुछां थो, न्याणी बि परिणिजी वई, पुट बि स्कूल या कॉलेज या नौकिरी में, ही पीउ मां जो बीमार थियनि त हिननि जी ख़िदमत केरु करे? हुकूमत चवे थी त हू पुराणो बीमार थिए त हिकिड़े ई बुखार में मरी वञे, केरु वेझे अचण वारो हुजेसि न। पुट न्याणी त वई परिणिजी, पुट बि केॾी महिल केतिरे केॾे, हिननि जी केरु ख़िदमत? पर 10 पुट जो हुजनि, असांजो वालिद साहब अल्लाह उन जी क़बर ते किरोड़ा रहमत मोकिले, असीं 10 ॿार, बाबो साईं जो बीमार थियो त ॿार पिया चवनि असां बाबे जी ख़िदमत कयूं, को पियो चए असां ख़िदमत कयूं, पछाड़ी में वारा मुक़ररु कयासीं, तॾहिं वञी ॿाहिरि राज़ी थिया। तज़व्वजुल वलूदल वदूद, नबी साईं फरमायो अड़ियल मायुनि सां शादी कयो जेके तव्हां सां मोहबत बि घणी कनि त बच्चा बि घणा ॼणनि। फ़इन्नी उकासिरु बिकुमुल उमम, पाण फरमा मां क़यामत जे ॾींहुं 1.25 लख नबियनि जी उम्मत ते फ़ख्रु कंदुसि त मुंहिंजी उम्मत सभ खां घणी आहे।